चनार टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंगी ऐं मां आहियां फराशा। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। ईरान जी भरपूर जवाबी कार्रवाई, इसराइल मथां मिसाइलन सां हमलो। रूसी मीडिया मूजिब ईरान तल अबीब ते दर्जने ड्रोन्स ऐं मिसाइलन सां हमलो कयो। हमले में जानी या माली नुक़सान बाबति अञा पतो नाहे पियो। ईरानी ड्रोन्स जो खलीज ओमान में अमरीकी बेड़े इब्राहिम लिंकन मथां बि हमलो। पासदारान इनकलाब जो चवणु आहे त अञा हथियारनि जो मामूली इस्तेमाल कयो पियो वञे। जदीद हथियार साम्हूं आणींदासीं जेके कॾहिं बि इस्तेमाल नाहिनि कया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सभ खां पहिरीं ईरान खे ख़त्म करणु चाहियूं था। यकीनी बणाईंदासीं त आईंदा ईरानी क़यादत अमरीका या इसराइल खे धमकियूं न ॾे। मुश्तबा खामनाई ईरान जे नए सरबराह तौरु क़बूल न आहे। मुश्तबा खामनाई पंहिंजे वालिद जे पॉलिसी जारी रखंदो। सुप्रीम लीडर जी चूंड में मूंखे किरदारु अदा करणो पवंदो। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त ईरान जे फ़िज़ाई ऐं सामूंडी क़ुवत ख़त्म करे छॾी आहे। हर कलाक में ईरान जे मिसाइल ऐं ड्रोन सलाहियत घटि करे रहिया आहियूं। पासदारनि इनकलाब जा उहिदेदार ऐं सॼी दुनिया में ईरानी सफ़ारतकार हुकूमत खां धार थी वञनि। ईरान जंगबंदी या ॻाल्हियुनि लाइ कोशिशुनि बाबति अमरीकी सदर जी दावा जी तरदीद करे छॾी। ईरान जे परदेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियूं। अमेरिका सां सीज़ फायर या ॻाल्हियुनि लाइ का बि कोशिश नाहे कई। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल विच ओभर में छिकतान जे ख़ात्मे लाइ आलमी अॻवाननि खे किरदारु अदा करण जी अपील करे छॾी। एंटोनियो गुतरस चयो आहे त हिन वक़्तु एटमी हथियारनि जे इस्तेमाल जो ख़तरो वधी वियो आहे। आलमी तकरारनि सां फ़ौजी ख़र्च वधी रहिया आहिनि। जदीद टेक्नोलॉजी तकरारनि खे वधीक ख़तरनाक बणाए रही आहे। छिकतान जे ख़ात्मे लाइ आलमी अॻवाननि खे क़दम खणणु घुर्जे। पुलजी स्टेशन में वापारी कर्ज़नि खां तंग अची ख़ुदकशी करे छॾी। कमाल ॻोठ जे रवासी पीरल पमहर मुबैना तौरु फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। पुट जो चवणु आहे त वालिद चौपाए माल ऐं भाॼी जो वापारु कंदो हो। कर्ज़नि पारां तंग करण ते उन मजबूर थी रोज़े जे हालत में आपघात कयो।